अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं नूर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं तालका भिरिया खां अलीज़मा कलोड़े जी। भिरिया सिटी एहसास प्रोग्राम में 1000 खां 2000 डिवाइस होल्डर कटौती करण लॻा, जंहिं जो वीडियो एसएसपी नौशर फिरोज़, डीसीओ नौशर फिरोज़, डीएसपी एजाज़ मेमून, डीएसपी भिरिया हद जे अमलदार एसएचओ अब्दुल रसूल बुकियो खे मिली वई, जॾहिं त सबूतनि तहत वीडियो मिलण बावजूद बि उन्हनि को बि नोटिस न वरितो। ईअं लॻे थो त एसएसपी खां वठी सिपाहीअ ताईं भिरिया सिटी होल्डरनि सां मिली भगत करे मुस्तहक औरतुनि जे आयल क़ीमत मां 1000 खां 2000 ताईं कटौतीअ जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त सभिनी डिवाइस होल्डरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ जेके हिन कुदे अमल में मुलविस आहिनि उन्हनि लाइ नोटिस केरु वठंदो, जॾहिं त डिवाइस होल्डर आसिफ़ सोलंकी, सरफराज़ मेमून, अज़ादार लाड़िक ऐं डिवाइस होल्डर इंचार्ज सॾाईंदड़ तारिक सोलंकीअ जो चवणु आहे त असां खां मीडिया ऐं पुलिस रोज़ जो हिसाब सां फी डिवाइस तां 3000 जे हिसाब सां पैसा वसूल कंदा आहिनि। उन लाइ असां मजबूर थी 1000 कटौती कयूं था। उन मामले ते मुंहिंजी एसएसपी नौशर फिरोज़, डीसीओ नौशर फिरोज़, डीएसपी एजाज़ मेमून, डीएसपी अब्दुल सत्तार उजण ऐं एसएचओ भिरिया सां ॻाल्हि ॿोल्हि थी। उन्हनि जो चवणु आहे त हा बिल्कुलु असांखे सबूतनि सां कटौती वीडियो मौसूल थियो आहे, जंहिं ते एसएचओ भिरिया कावड़ जो इज़हार कंदे चयो त असां खां बि हिननि डिवाइस होल्डरनि खां पैसो पाई न वरितो आहे, न वठंदा आहियूं। ईअं मनगढ़ंत इल्ज़ाम आहिनि। अनक़रीब एसएसपी जे हुकुम ते डिवाइस होल्डरनि तारिक सोलंकी, आसिफ़ सोलंकी, अज़दार सोलंकी, सरफराज़ मेमून उर्फ़ डब्बू मेमून मथां FIR दाख़िल करे गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त मथां खां हुकुम आहिनि त औरतुनि जे पैसनि में 1 रुपयो बि कटौती करण वारे मथां केस दाख़िल कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरूं नई अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।